नाज़रीन, हैदराबाद की एहतसाब अदालत आरबीओडी मेगा करप्शन रेफरेंस में समूरन जवाबदारन की जमानत रद्द करे छड़ी है। टेलीफोन लाइन ते मौजूद है अब्दुल रसूल चांडियो। जी अब्दुल रसूल, छा तफसील आहिन वधीक? बिल्कुल आरबीओडी मेगा करप्शन स्कैंडल जी जेका ॿुधी आहे एहतसाब अदालत हैदराबाद में थी आहे। जॾहिं अदालत रेफरेंस में नामज़द 49 ॼणनि जेका ज़मानत आहे उहा रद्द करे छॾी आहे, जंहिंमें 44 मर्द ऐं 5 औरतूं शामिल आहिनि। जॾहिं त अॻो चीफ इंजीनियर मनवर फौजदार, नसीम अख्तर, कुर्बागरी फौजदार, वकार कादरी, सर अफीफा, राव मंसूर अहमद, इमरान अहमद, मोहम्मद फहीम कुरैशी, जायदा किरण फहीम, हसन समीर मुशरफ जेके जहाज़दार आहिनि ज़मानत रद्द कंदे नारा जे हवाले करण जो हुकुम जारी करे छॾियो आहे। रेफरेंस 2020 में 5 तारीख़ 2 फरवरी ते दाख़िल कयो वियो, जंहिं खां पोइ मुख़्तलिफ़ जेके जवाबदार हुया उनमें टोटल हिन रेफरेंस में 61 जवाबदारनि खे नामज़द कयो, जंहिंमां 2 ॼणनि पहली बार किन कई, हिकु पोस्ट थी वियो आहे, जॾहिं हिकु रूपोश बाक़ी जेके जवाबदार मुस्तक़िल हाज़िरनि ते ईंदा हुया, जॾहिं राजू हुननि जी कची बेली, जॾहिं अदालत अॼु जेके जवाबदार आहिनि उनजी ज़मानत रद्द कंदे उन्हनि खे नारा जेल हवाले करण जो हुकुम जारी करे छॾियो आहे। हिन वक़्तु जेके जवाबदार आहिनि अदालत अहाते में मौजूद आहिनि, उनखे अदालत अहाते मां नेब एहलकारनि गिरफ़्तार करे मुख़्तलिफ़ जेके पुलिस जूं गाॾियूं आहिनि उन्हनि में रखियो आहे। हिन वक़्तु उन्हनि खे नारा जेल हवाले मुंतक़िल करण जूं तयारियूं मुकमल कयूं आहिनि। तक्स पर हेठि गिरफ़्तार थियल 49 जेके जवाबदार आहिनि उन्हनि खे नारा जेल हवाले कयो वेंदो। जॾहिं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, आरबीओडी हिकु मनसूबो करप्शन स्कैंडल सिंधु हुकूमत जो तमामु वॾो करप्शन जो स्कैंडल आहे, जंहिंमें अरबे रुपयनि जी जेका आहे करप्शन थी। जॾहिं त साल 2010 जी महाबोर्ड ऐं साल 2022 में जेका बोर्ड आई उनजो सबबु इहो अक्सर जेके इलाइक़ा मुतासिर थिया हुआ, आरबीओडी जेको मनसूबो मुकमल न थियो, उनमें करप्शन थी, जंहिं सबबु सिंध जा जेके अक्सर इलाइक़ा मुतासिर थिया, जंहिंखां पोइ हुनजो नेब नोटिस वरितो, नेब नोटिस वठी जांच शुरू करे छॾी। जॾहिं त स्कैंडल में नामज़द जेके 61 माण्हू आहिनि उन्हनि ख़िलाफ़ जांच कई वई। इन जांच में 2 आफिसनि पहले बार किन कई, हिकु पोस्ट थियो आहे ऐं हिकु रूपोश आहे। मुख़्तलिफ़ जेके जवाबदार अदालत ते हाज़िर में ईंदा हुया, पर अॼु उन्हनि जी जेका ज़मानत आहे उहा रद्द कंदे खेनि जेल हवाले करण जो हुकुम जारी कयो वियो आहे। अब्दुल रसूल, जी मेहरबानी।